हिंगोरजा में ख़बर वासा शेयर करासी क़ौमी शाहराह ते रोड हादसो थियो। नीगर फौत थी वियो, संदसि पीउ ज़ख़्मी थी पियो। हादसे में 12 साल जो अहमद मेमण थॾे ते फौत थी वियो, संदसि पीउ ज़ख़्मी थी पियो। हिंगोरजा में यह ख़बर वासा शेयर कयूं पिया। क़ौमी शाहराह ते रोड हादसो थियो। नीगर फौत थी वियो, संदसि पीउ ज़ख़्मी थी पियो आहे। तेज़ रफ़्तार ट्रॉलर जो मोटरसाइकिल सां टक्कर थियण सबबि हादसो पेश आयो आहे। इन हवाले सां ख़बर मांखे ॾियो त हादसे में 12 साल जो अहमद मेमण थॾे ते फौत ऐं संदसि पीउ ज़ख़्मी थी पियो। हिंगोरजा में ख़बर वासा शेयर कयूं पिया। क़ौमी शाहराह ते रोड हादसो थियो। नीगर फौत थी वियो, संदसि पीउ ज़ख़्मी थी पियो। तफ़सील मालूम कंदासीं अब्दुल जब्बार चांग खां। जी अब्दुल जब्बार, छा तफ़सील आहिनि वधीक? जी बिल्कुल ॿुधाईंदो हलां त रसूलाबाद क़ौमी शाहराह ते ट्रालर जो मोटरसाइकिल खे ज़ोरदार टक्कर थी वियो। रसूलाबाद वासी जेको 12 साल नीगर अहमद मेमण थॾे ते फौत थी वियो। संदसि वालिद जेको काशिफ़ मेमण ज़ख़्मी थी पियो। पुलिस ट्रालर खे पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे। ऐं ॿिए पासे इहो बि ॿुधाईंदो हलां त लाश ज़रूरी कार्रवाई बाद वासन हवाले कयो वियो। लाश घर पहुचण ते कोराम मची वियो। जी ठीक है, वॾी महिरबानी अब्दुल जब्बार अपडेट करण जे लाइ।